असां कॉन्फ्रेंस कयूं था उहा इन लाइ था कयूं त हुसैन बख़्श नारे जो, मनताब नारे जो, जानमन नारे जो इश्तिहारी करार आहिनि। 27-28 थियल आहे। उन्हनि जे हर शइ ब्लॉक थी। ऑर्डर कयो आहे हाई कोर्ट, पर उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे। उन जे लाइ असांजो एहतजाज हे प्रेस कॉन्फ्रेंस इन लाइ आहे त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं हे हाई कोर्ट जो ऑर्डर आहे। हाई कोर्ट जे ऑर्डर IG सिंध जो हुकुम सभु थियो आहे त हिननि खे तहफ़ुज़ बि ॾिनो वञे ऐं जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे बजाए असां ॾिठो आहे त वॾनि वॾनि ऑफिसरनि, वॾनि वॾनि पोस्टनि, वॾनि वॾनि जाइनि ते ठठ ठांगर मां वेठा आहिनि। पर असांखे अफ़सोस मां चवणो थो पवे उन SSP साहब जो बि तमामु हिकिड़ो ॾुखाईंदे लफ़्ज़नि सां चवणो थो पवे त उहे हेॾियूं अदालत हाई कोर्ट जो ऑर्डर थियल उन जे लाइ उनखे गिरफ़्तार नथो करे, पर उन्हनि खे अची तहफ़ुज़ थो ॾे। असांजो हे प्रेस कॉन्फ्रेंस इन जे लाइ आहे त उहे गिरफ़्तार बि कया वञनि। ऐं IG सिंध ऐं हाई कोर्ट ऑर्डर कयो हो त हिननि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, हिननि खे पिकट ॾिनी वञे। उहा पिकट असां वटि हुई, उहा अचानक राति पिकट पटी वई आहे, जंहिंमें असांखे ख़दशात आहिनि त शायदि मामला तइ थी विया आहिनि हुकुम पुलिस जा ऐं जवाबदारनि जा, त असांखे अञा नुक़सानु पुॼाइण लाइ, माराइण जे लाइ को मनसूबो हुजे। असां इहा अखियुनि ॾिठी ॻाल्हि था कयूं त असां शहर ॿाहिरि वञी नथा सघूं। जे वञूं था त उहे जवाबदार हुसैन बख़्श नारे जे बश ते दग ते जीतरियूं क्लाशिनियूं खणी वेठा आहिनि। असां पुलिस खे ॿुधायूं था, पर असांजी ॿुधण लाइ तयारु न आहे। असां हिन मीडिया जे थ्रू तव्हांखे बि, मीडिया वारनि खे बि चऊं था त असांजी ख़ुदा लाइ मदद कई वञे ऐं SP, IG, DIG, DSP ऐं ॿियनि वस वारनि खां या जेके असांजे तक जा या सियासी माण्हू आहिनि MP में उन्हनि खे बि चऊं था त हिननि धाड़ेलनि जी पुठ भराई न थिए, धाड़ेल गिरफ़्तार थियनि। हुसैन बख़्श नारे जो हिकिड़ो धाड़ेल आहे, केरु थो चए त सरदार आहे, धाड़ेल आहे। जॾहिं इश्तिहारी करार थी वियो आहे, हाई कोर्ट ऑर्डर कयो आहे, हुन जा कार्ड ब्लॉक थिया आहिनि, इन खां वधीक ॾोहारी को ॿियो आहे छा? उनखे गिरफ़्तार कयो वञे। असां ASP खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त हुसैन बख़्श नारे जो जेतर गिरफ़्तार न थींदो तेतर हिन ख़िते जो अमन बहाल न थींदो। इनखे गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं गिरफ़्तार न कयो वियो त असां पंहिंजे एहतिजाज जा दायरा बि वधाईंदासीं ऐं असां मथे हफ़्ते में हे ऑर्डर खणी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अदालत जे तोहीन में वेंदासीं, जंहिं जेको बि असां कानून दग न छॾींदासीं। असां मुतालबो था कयूं त असां ग़रीब आहियूं, असांजी सिहत तबाह, असांजी तालीम तबाह, असांजो हलणु चलणु तबाह। तव्हां ॾिठो, तव्हां मीडिया वारा बि ॾिसो, ऑफिसर ॾिसनि, छा हुसैन बख़्श ते घणियूं FIR थी चुकियूं आहिनि। मां दावा सां थो चवां जेकॾहिं हुसैन बख़्श ऐं जान मोहम्मद अॼु SP गिरफ़्तार करे सॼो अमन बहाल न थिए त असांखे जेका सज़ा